ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां योम शुहदा जे मौक़े ते शहीद पुलिस एहलकारनि खे ख़िराज तहसीन पेश कयो वियो आहे। शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध पुलिस जे शहीद एहलकारनि जी क़ुर्बानीनि खे हक़ीक़ी बहादुरीअ जे तौर ते यादि रखियो वेंदो। मुक़दस सरज़मीन ऐं क़ौम जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ सिंध पुलिस जी ॾिनल क़ुर्बानीनि खे फरामोश नथो करे सघिजे। सिंध हुकूमत ऐं सिंध जे अवाम खे पंहिंजी पुलिस ऐं उन जी क़ुर्बानीनि ते फ़ख़्रु आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां योम शुहदा जे मौक़े ते शहीद पुलिस एहलकारनि खे ख़िराज तहसीन पेश कयो वियो। शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध पुलिस जे शहीद एहलकारनि जी क़ुर्बानीनि खे हक़ीक़ी बहादुरी जे तौर ते यादि रखियो वेंदो। मुक़दस सरज़मीन ऐं क़ौम जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ सिंध पुलिस जे ॾिनल क़ुर्बानीनि खे फरामोश नथो करे सघिजे। सिंध हुकूमत ऐं सिंध जे अवाम खे पंहिंजी पुलिस ऐं उन जे क़ुर्बानीनि ते फ़ख़्रु आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां योम शुहदा जे मौक़े ते शहीद पुलिस एहलकारनि खे ख़िराज तहसीन पेश कयो वियो। शर्जील इनाम मेमण चयो त सिंध पुलिस जे शहीद एहलकारनि जी क़ुर्बानीनि खे हक़ीक़ी बहादुरीअ जे तौर ते यादि रखियो वेंदो। मुक़दस सरज़मीन ऐं क़ौम जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ सिंध पुलिस जे ॾिनल क़ुर्बानीनि खे फरामोश नथो करे सघिजे। ॿिए पासे अवां खे आगाह कंदासीं ओस्मान शाह हुड़ी खां राजपारी शाख खे 50 फुट खारो पइजी वियो। सवे एकड़ फ़सुल पाणीअ हेठि अची वियो। ॻोठ दड़ो सांद वटां राजपारी शाख खे 50 फुट खारो पइजी वियो। लाॻापियल इंतिज़ामिया न पहुची सघी। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत खारो बंदि करण जी कोशिश कई पई वञे। ओस्मान शाह खां अवां खे आगाह कयूं पिया। राजपारी शाख खे 50 फुट खारो पइजी वियो। सवे एकड़ फ़सुल पाणीअ हेठि अची वियो। ॻोठ दड़ो सांद वटां शाख खे 50 फुट खारो पइजी वियो। लाॻापियल इंतिज़ामिया न पहुची सघी। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत खारो बंदि करण जी कोशिश कई पई वञे। ओस्मान शाह में शाख खे 50 फुट खारो पइजी वियो। सवे एकड़ फ़सुल पाणीअ हेठि अची वियो। ॻोठ दड़ो सांद वटां शाख खे 50 फुट खारो पइजी वियो। लाॻापियल इंतिज़ामिया न पहुची सघी। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत खारो बंदि करण जी कोशिश कई पई वञे। ओस्मान शाह में शाख खे 50 फुट खारो पइजी वियो। सवे एकड़ फ़सुल पाणीअ हेठि अची वियो। ॻोठ दड़ो सांद वटां शाख खे 50 फुट खारो पइजी वियो। लाॻापियल इंतिज़ामिया न पहुची सघी। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत खारो बंदि करण जी कोशिश कई पई वञे। अवां खे आगाह कयूं पिया। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत खारो बंदि करण जी कोशिश कई पई वञे। ॻोठ दड़ो सांद वटां शाख खे 50 फुट खारो पइजी वियो। लाॻापियल इंतिज़ामिया न पहुची सघी। ॿिए पासे अवां खे आगाह कंदासीं मुबारकपुर में मूसा शाह खे गुज़िरियल ॾींहुं लॻल खारो वधी 100 फुट थी वियो। मूसा शाह खे लॻल खारो बंदि न थी सघियो। घारे जे पाणी ज़रे ज़मीन ॿोड़े छॾी आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं खारो बंदि कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। मुबारकपुर में मूसा शाह खे गुज़िरियल ॾींहुं लॻल खारो वधी 100 फुट जो थी वियो। मूसा शाह खे लॻल खारो बंदि न थी सघियो। घारे जे पाणी ज़रे फ़सुल ॿोड़े छॾिया आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे खारो बंदि कराइण जो मुतालबो कयो वियो आहे।
मुबारकपुर में मूसा शाह के गुज़िरियल ॾींहुं लॻल घारो वधी 100 फुट जो थी वियो आहे। मूसा शाह के लॻल घारो बंदि न थी सघियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे घारो बंदि कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। अमा खे आगाह कयूं पिया, मुबारकपुर में मूसा शाह के गुज़िरियल ॾींहुं लॻल घारो वधी 100 फुट जो थी वियो। मूसा शाह के लॻल घारो बंदि न थी सघियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे घारो बंदि कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। मुबारकपुर में मूसा शाह के गुज़िरियल ॾींहुं लॻल घारो वधी 100 फुट जो थी वियो आहे। मूसा शाह के लॻल घारो बंदि न थी सघियो। अमा खे आगाह कयूं पिया, मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे घारो बंदि कराइण जो मुतालबो कयो वियो। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। मूसा जानप्रोही लाइन ते मौजूद आहे। जी मूसा, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुसलाबाद शाह के कल खां वठी घारो लॻो आहे। मुसलसल बरसात वक़्ते वक़्ते सां बरसात जे थियण खां पोइ मुसलाबाद शाह ओवर टॉप थियो आहे। मुख़्तलिफ़ अंधनि ते 30 फुट 100 फुट खां मथे घारो लॻी वियो। इन महिल ताईं घारो बंदि न थी सघियो आहे। ॻोठाणनि पारां जेको आहे न एहतिजाजी मुज़ाहिरो कया आहिनि, उहो उन वक़्तु इहो ई घुर करनि था त इरिगेशन डिपार्टमेंट खां, SDO खां, त उहो अची करे असां जेको आहे न इनखे घारे खे बंदि कयो वञे। ऐं इन महिल ताईं कोई बि घारो बंदि करण लाइ कोई अमलदार पहुची न सघियो आहे। जी ठीकु आहे मूसा, अमा जी महिरबानी।